नाज़े कंदरा में हफ़्तो अॻु पुरस्कार नमूने गुम थियल पीरसन जो मेहराबपुर जी अस्पताल में लाश मिलियो है। तफ़सील वधीक मालूम कयूं था अब्दुल रहमान अंसारी खां। जी अब्दुल रहमान जी बिल्कुल खमस जे दिहाड़े ते गुलाबोट रहवासी 70 वारनि जो गुलाम मेहता शेख संदन वासन एहतजाज कयो ऐं उन जी हैरान टीवी ते बि ख़बर हली हुई, जंहिंखां पोइ अॼु सुबुह जो संदन वारसनि खे मेहरापुर सिविल अस्पताल मां हिकिड़ी फोन आई, जितां उते ख़बर पई त हिकिड़ो मैयत पियो आहे, लाश असांखे हथ आयो आहे। पोइ वारसनि उते वञी करे तस्दीक कई त उहो उन्हनि जो 4 ॾींहं हिकु हफ़्तो अॻु में खमस ॾियारे ते गुम थी वियो हुयो या पुरस्कार नमूने तौर गुम थियल हुयो ऐं वारसनि जंहिंखे अगवा जो शक ॼाणियो त उहो हुनजो लाश ई आहे। उनजी अहिड़ी ख़बर संदसि घर में पहुचण खां पोइ उते रोज राड़ो ऐं कारा मची रहियो। जी अब्दुल रहमान तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।